आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। हाँ नाज़रीन, गढ़ी यासीन मां सच्चाई न्यूज़ जी रिपोर्ट शमीर जमाली जी रिपोर्ट शामिल कयूं था तो शिकारपुर सर हेनरी हाईलैंड अखियुनि वारी इस्पताल जी डॉक्टर्स कॉलोनी के रहायशी कॉलोनी अॾण वारो मामलो सुलझी न सघियो आहे। उन हवाले से बिल्डर मुज़फ़र ईसाणी जो मौक़िफ़ भी साम्हूं अची वियो आहे। संदसि चवणु आहे त शिकारपुर के तारीख़ी सर हेनरी हाईलैंड अखियुनि वारी इस्पताल की डॉक्टर्स कॉलोनी हेरिटेज जो हिस्सो ना आहे। नई उहा प्रॉपर्टी हिन ख़रीद कई आहे। वो एक सिर्फ़ डेवलपर है जेको ही प्रोजेक्ट ठाहे रहंदो। खेसि केर भी रोके नथो सघे छाकाणि त CMTA हिन प्रोजेक्ट ते कानूनी तौर कम करे रही है। पर सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख हिन मामले में शिकारपुर के ऑफिसरन के इस्तेमाल करे हिसाए रहियो आहे। डॉक्टर मुज़फ़र ईसाणी जो चवणु आहे त हिन के म्यूनिसिपल कमेटी शिकारपुर, सिटी सर्वेयर, मुख्तियारकार समेत सेप्को जो इजाज़तनामो मौजूद है। हिन वधीक मीडिया आड़ो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त इहो जेको भी प्रोजेक्ट आहे इहो 100% कानूनी आहे। इन्हें अप्रूवल मिलियल आहे टाउन प्लानिंग डिपार्टमेंट जेका गवर्नमेंट ऑफ सिंध जी आहे उन जो कानूनी तौर ते अप्रूवल मिलियल आहे। हाणे अप्रूवल वठण लाइ कुझु तक़ाज़ा पूरा करणा पवंदा आहिनि। कुझु NOCs आहिनि, मसलन म्यूनिसिपल कमेटीअ जी NOC आहे, वापडा जी NOC आहे, सुई गैस जी NOC आहे ऐं सिटी सर्वे ऑफिसर जी वेरिफिकेशन टाइटल जी यानी मालिकी जेका आहे उन जी केरु उन प्रॉपर्टीअ जो मालिक आहे त उन ई हिसाब सां हो पंहिंजी अप्रूवल ॾींदा उनखे। मां वटि उन्हनि जो हिकिड़ो इन्हनि ई कमनि लाइ पावर वठणी आहे ऐं का बि इन खां वधीक ॻाल्हि न आहे। हाणे हिननि इलाही कोशिशि कई ऐं हिननि जो मुंहिंजो मतिलबु आहे अमल दख़ल वधीक आहे। उहो ई उन ई स्टेटमेंट्स पंहिंजूं ॾिनियूं आहिनि। उहो ई ऑफिसरनि खे टेलीफोन थो करे ऐं बार बार ऑफिसर्स खे टेलीफोन करे कोशिशि थो करे त हिन जी अप्रूवल ख़तमु थिए या जॾहिं हुनखे इहा ख़बर आहे त इहा 100% कानूनी इहा डेवलपमेंट आहे, इहो जेको बि प्रोजेक्ट ठहे थो पियो। हाणे जॾहिं ॿियो कुझु बि नथो मिले त हे पुलिस खे मोकिले था ऐं गैर कानूनी असां उन्हनि जे ख़िलाफ़ हिकु दफ़ो इहो थियो आहे, असां सूट फाइल कयो आहे। ॿिए दफ़े थियो असां इहो सामान पहिरीं बि खणी विया, पोइ बि ॿीहर बि मशीनरी खणी विया हुतां। मशीनरी ऐं 3 माण्हू खणी विया। उहे ई 3 माण्हू असां कोर्ट जे थ्रू छॾायासीं। मशीनरी बि असां कोर्ट में एप्लीकेशन ॾिनी आहे छॾण लाइ। जॾहिं हिननि वटि को जवाब ई न आहे, असां जॾहिं बि हिननि खां को घुरूं था त तव्हां असांखे लिखत में ॾियो न त असां कमु हमेशह कंदासीं। त असां कमु शुरू था कयूं। हे पुलिस खे मोकिले उन्हनि दादागिरी, इहे दादागिरी सम्झो मार था। सभु पहिरीं ॻाल्हि इहा आहे त मां इहो ख़रीद न कयो आहे। मां वटि को बि इन जी टाइटल न आहे। मालिक जेके आहिनि उहे चर्च मिशनरी सोसाइटी ऐं चर्च मिशनरी ट्रस्ट एसोसिएशन CMTA उहा कराची वारी आहे। ॻाल्हि हे त हिते आहे हिकिड़ो प्रोजेक्ट थो ठहे, उहो प्रोजेक्ट जो मां डेवलपर आहियां। टाइटल उन्हनि जी आहे न, हुननि मां जेको विकिरो कयो आहे NOC नथा वठो त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी या टाउन प्लानिंग डिपार्टमेंट तव्हांखे कॾहिं बि अप्रूवल न ॾींदी। उन प्लॉट ते कंहिं बि क़िस्म जो अप्रूवल कंहिं वटि बि न आहे। हे जेको अप्रूवल आहे इहो सॼो इन 44, 11, 12, 13, 14 उन ते आहे। इन साइट ते जेको इहो प्लॉट आहे जिते कमु थो हले उहा न त सर हेनरी हाईलैंड हॉस्पिटल आहे, न उते का चर्च आहे जीअं हिन में आहे हेनरी हाईलैंड हॉस्पिटल में, न उन ते का हेरिटेज जी आहे। इहे डिप्टी कमिश्नर खे ऐं कमिश्नर खे
ऐं जेके बि रेलेवेंट अथॉरिटीज़ आहिनि उन्हनि सभिनी वटि इहे डॉक्यूमेंट्स हिननि मोकिलिया आहिनि। मां थो दावा कयां त अचो हॉस्पिटल ठाहिणी अथव न त मां क्रिश्चियन कम्यूनिटी खे मुंहिंजो उन्हनि सां राब्तो आहे, मुंहिंजा उन्हनि सां वास्ता आहिनि, मां उन्हनि खे थो चवां त बाबा हिते हॉस्पिटल ठहंदी। हलो खैर नाजरीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।